हाणे कंहिं मुल्क जो बादशाह पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाईंदो हो। गॾु साणस वज़ीर बि हो, पर बादशाह जी अञा शादी न थियल हुई। हिकु चकर बादशाह ईअं ई घुमंदो फिरंदो पंहिंजा ॿनी ॿारहं माण्हुनि जा हाल अहवाल वठंदो ईंदो वेंदो माण्हुनि सभिनि वटि। सो हिकु चकर घुमी फिरी वग़ैरह हेॾां होॾां पंहिंजे महल में मोटी आयो। हाणे उन ॻोठ मंझि उहा छोकिरी जेका खदड़ो हुई सो उहा पूरी औरत न हुजे, मतिलब त खदड़ो टाइप हुजे, ऐं उनजी माउ ऐं उनजो पीउ पोड़ो पोड़ी, ऐं उहा औरत जेका खदड़ो हुजे सा पूरी औरत न हुजे। हाणे उहे बि को उन बादशाही में रहण जे लाइ आया, अची उते रहिया। हाणे कुझु टाइम गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो, पे उहे वीचारनि हिते उते मज़दूरी कई, पियो कमु हलियो हुननि जो। सो हिकु चकर बादशाह ईअं ई घुमंदो फिरंदो को बादशाह जा माण्हू सो घुमंदा फिरंदा हुआ। सो ॿनी ॿारनि ते को ॻोठ में को राज भाग में को अचणु वञणु हुननि जो हूंदो। हिकु चकर कंहिं रस्ते सां उन बादशाह जो गुज़र थियो। बादशाह हुजे, गॾु संदसि वज़ीर बि हुजे। हाणे उन इलाइक़े में जाम मटियो त हिते उहा छोकिरी जेका खदड़ो हुई सा उहा औरत पंहिंजी सहेली सां गॾु, हाणे हुजे औरताणी पर उहा औरत वारी शइ उन मंझि न हुजे उन माई में। सो हाणे ॿ ॼणियूं सहेलियूं पाण में पाणी भरण जे लाइ खूह ते वियूं। खूह ते हिननि पाणी पे भरियो। हाणे बादशाह जो गुज़र उन खूह तां थियो। हाणे जॾहिं बादशाह जो गुज़र उन खूह तां थियो त बादशाह जी नज़र उन औरत ते पहुची वई। हाणे बादशाह खे उहा औरत, उहा छोकिरी ॾाढी पसंदि अची वई, ॾाढी वणणु लॻी। त बादशाह कुझु न चयो, पंहिंजी दिलि में उहा छोकिरी जी सूरत मोहबत विहारे छॾी। सो बादशाह हितां ईअं थींदे थींदे वरी हलियो वियो। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, वरी बि बादशाह संदसि वज़ीर खे चवणु लॻो त हलूं अॼु वरी बि का घुमी फिरी अचूं। हाणे बादशाह खे उन छोकिरी जी हुणतुण हुजे त बादशाह इहे ई दिलि में ख़्यालु हो त वञा इन छोकिरी खे वरी ॾिसां। सो बादशाह वरी वज़ीर सां गॾु साण करे उन खूह वटां उन जो गुज़र थियो। उन टाइम तां त उते उहे छोकिरियूं वरी बि पाणी भरण जे लाइ उन खूह ते आयूं। सो बादशाह ॾिठो। सो नेठि हिकु चकर, ॿ चकर, टे चकर ईअं ई बादशाह उन छोकिरीअ जो दीदार कंदो रहियो। हिकु चकर बादशाह चवणु लॻो पंहिंजे वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर इहा छोकिरी किथे रहे थी, पाण वारे राज भाग में रहे थी, पाण वारे ॻोठ में रहे थी, किथे आहे, इन जे बारे में मूंखे को अतो पतो ॾे। सो वज़ीर बादशाह जो चवणु त वज़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे, तोखे आऊं बादशाह सलामत इन बारे में ॿुधाईंदसि। त नेठि खैरनि जो वज़ीर ॾस पता पुछा करे ऐं उन छोकिरी जे बारे में, संदसि माउ पीउ जे बारे में अची बादशाह खे ॿुधायो। ऐं बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत उहा छोकिरी जेका पाण ॾिठी हुई खूह ते, उहा छोकिरी पंहिंजे ई ॻोठ में, पंहिंजे राज में वेठी आहे। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॿियो हुनजे फैमिली में, हुनजे ख़ानदान में केरु केरु आहे। त हिते वज़ीर चवणु लॻो हिकिड़ी हुनजी माउ आहे, हिकिड़ो हुनजो पीउ आहे, ॿियो केरु बि कोन्हे, हिकिड़ी इहा छोकिरी आहे। सो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे ॿिए ॾींहुं त हल अॼु हिन छोकिरीअ सां पाण ॻाल्हाईंदासीं, मुलाक़ात कंदासीं। इहा छोकिरी मूंखे ॾाढी वणी वई आहे ऐं आऊं हिन सां शादी कंदसि। सो हिते वज़ीर चवणु लॻो त जेको बादशाह सलामत जो हुकुम। सो नेठि बादशाह ऐं वज़ीर ॿिए ॾींहुं आया उन खूह ते। छोकिरी बि का आई हुई पाणी भरण जे लाइ। सो नेठि बादशाह अची सलाम वारियो उन छोकिरी सां ऐं छोकिरीअ चवणु लॻो तूं मुंहिंजी बादशाही में वेठी आहीं, मुंहिंजे ॻोठ में वेठी आहीं, ऐं तूं तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहीं। छा तूं मूंसां शादी कंदे? आऊं तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां। त हिते छोकिरी चवणु लॻी उन बादशाह खे त बादशाह सलामत आऊं तोसां शादी नथी करे सघां। त हिते बादशाह चवणु लॻो छो मूं सां नथी करे सघीं, आख़िर का वजह का ॻाल्हि। सो नेठि छोकिरी चवणु लॻी आऊं तोखे नथी ॿुधाए सघां पंहिंजी वजह। सो नेठि एतिरो छोकिरी कुझु चई ऐं वरी छोकिरी हली वई। सो नेठि बादशाह खे त उहा छोकिरी ॾाढी वणी वई। सो बादशाह उन छोकिरी जे ख़्यालनि मंझि सो नेठि ॿिए ॾींहुं बि आयो, वरी बि छोकिरीअ सां ॻाल्हाइणु लॻो। छोकिरी जी उहा साॻी ॻाल्हि हुजे। सो नेठि छोकिरी ॿुधाए बि न
ऐं छोकिरी बसि एतिरो ई चवे त आउं तव्हांजे क़ाबिल ऐं तव्हांजे लाइक़ु न आहियां। सो नेठि बादशाह चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, छो कोन्हे तूं मुंहिंजे क़ाबिल ऐं लाइक़ु, आउं तोसां शादी करे पोइ छॾींदसि, तूं ॾाढी मूंखे पसंदि आहीं ऐं आउं तोसां शादी ज़रूरु कंदसि। सो नेठि हाणे इहे ॻाल्हियूं अची उन छोकिरी जी माउ खे ख़बर पई। सो उहा माउ लालचन निकिती, सा चवणु लॻी जे अगरि मुंहिंजी छोकिरी जी शादी इन्ही बादशाह सां थी वेंदी ऐं काफ़ी माल मिल्कियत ऐं पैसो असांजे हथ में थी वेंदो ऐं पहिरीं इहो संग आउं बादशाह खे ॾींदसि उन शर्त जे मुताबिक़ त पहिरीं कुझु माल मिल्कियत कुझु ख़ज़ानो असांखे अॻुवाट ॾींदो ऐं पोइ असीं खणी हितां रफ़ू चकर थी वेंदासीं ऐं या असांजी छोकिरी हिन खे पढ़ाए ॾींदासीं। असांजी छोकिरी में हीअ ऐब आहे, वठंदो हुए केरी कोन, इन सुरां इन छोकिरी खे असीं इन बादशाह खे ॾियूं था ऐं माल मिल्कियत खणी हितां भॼी वेंदासीं। ऐं माई उहा उन छोकिरी जी माउ संदुसि मुड़ुस सां इहा सलाह करे छॾी हुई। सो उन माई जो मुड़ुस बि उन सलाह में शामिलु थी वियो। ॿई ॼणा सलाह में हुजनि, हिक ॿिए में माना ज़ाल मुड़ुसनि में तय थी वेली। सो हाणे छोकिरी खे इन बारे में ख़बर न हुजे। सो नेठि छोकिरी खे संदुसि माउ चवणु लॻी त बादशाह तोसां शादी करणु थो चाहे, तूं छो पई इनकार करीं। सो नेठि छोकिरी चवणु लॻी संदुसि माउ खे त अमां तोखे ख़बर आहे त मूं में हीअ ऐब आहे, आउं पूरी औरत न आहियां, आउं सिर्फ़ु हिकु खदड़ो आहियां, ॿार वग़ैरह कुझु बि ॼणण जी मूं में तौफ़ीक़ या कुझु आहे कोन ऐं आउं कीअं शादी करियां बादशाह सां। बादशाह सुभाणे छा सोचींदो ऐं दुनिया वारा ऐं माण्हू छा सोचींदा, आउं कंहिंजी ज़िंदगी छो ख़राबु करियां ऐं पंहिंजी ज़िंदगी बि छो ख़राबु करियां। सो नेठि मां चवणु लॻी संदुसि छोकिरी खे त तूं माठि करे वेह, तोखे असीं पढ़ाए ॾियूं था बादशाह खे ऐं बादशाह तोसां शादी कंदो, तोखे कुझु बि कोन्हे करिणो, जीअं असीं चऊं था ईअं तोखे करिणो आहे, तोखे शादी करणी पवंदी बादशाह सां। हाणे ॿिए ॾींहुं बादशाह बि नेठि सिधो आयो उन छोकिरी जे माउ ऐं पीउ वटि ऐं चवणु लॻो त आउं तव्हांजी छोकिरीअ सां शादी करणु चाहियां थो, छा तव्हांखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे। सो नेठि छोकिरी जी माउ अॻे लालचण ऐं पीउ बि हुन सां गॾु शामिलु हुजे। सा छोकिरी जी माउ चवणु लॻी त बिल्कुलु असांखे इहो रिश्तो मंज़ूरु आहे, असीं असांजी धीउ तोखे ॾियूं था पढ़ायो, पर असांजा कुझु शर्त आहिनि, हेतिरो हेतिरो माल असांखे ॾियणो पवंदो ऐं उनखां पोइ तोखे असीं असांजी छोकिरी पढ़ाए ॾींदासीं। सो नेठि बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, अव्हांखे माल मिल्कियत मिली वेंदो। सो नेठि छोकिरी वीचारी मजबूर, हाणे छा करे, होॾां माउ पीउनि जो दबाव हुजे। सो उन्हनि चई छॾियो त शादी कर। हाणे बादशाह खे पंहिंजी हक़ीक़त न ॿुधाए सघी। हाणे बादशाह त ख़ुशि हुजे त मुंहिंजी शादी थींदी इन छोकिरी सां। छोकिरी ॾाढी उनखे वणणु लॻी बादशाह खे। हाणे खैरनि जो ॾींहुं अची वेझा थिया। सो बादशाह कुझु माल मिल्कियत अची उन्हनि खे ॾिनी छोकिरी जे माउ पीउ खे ऐं नेठि बादशाह जी थी वई उन छोकिरी सां शादी, जेका खदड़ो हुजे, पूरी मुकमल औरत न हुजे। हाणे बादशाह जी थी वई शादी। हाणे हुननि खे त मिलियो माल मिल्कियत छोकिरी जे माउ पीउनि खे, छोकिरी खे त उहा ख़बर न हुजे त मुंहिंजा माउ पीउ मिल्कियत हुनखां वरिती आहे, माल वरिती आहे, मतिलबु उहो भॼण वारो चकर हो। सो नेठि हाणे उन शादी वारी राति उन छोकिरी जा माउ पीउ जेके हुआसीं उहो माल मिल्कियत मेड़े उन बादशाह जी बादशाही खे कंदे अलविदा, हू थी विया रफ़ू चकर। सो उहो बादशाह जो मुल्क ई छॾे कंहिं ॿिए इलाइक़े में भॼी विया, कंहिं ॿिए हंधि भॼी विया। हाणे छोकिरीअ जी थी वई शादी, बादशाह सां राति गुज़ारणी पई। सो नेठि बादशाह ऐं छोकिरी पंहिंजी सोबत में जीअं थींदो आहे ईअं गुज़ारणु लॻा। सो नेठि बादशाह मायूस थी वियो, परेशान थी वियो त हीउ छा मसइलो थी वियो। जॾहिं खैरनि जो अची सुबुह थियो, बादशाह खे त ख़बर पइजी वई त हीअ छोकिरी औरत कंप्लीट माना मुकमल न आहे, हीअ हिकु खदड़ो आहे, अंग्रेज़ी में चइजे हिकु शीमेल। सो नेठि बादशाह वेतर सुबुह जो परेशान थी वियो त हीउ मसइलो छा थी वियो। सो बादशाह चवणु लॻो हाणे उन महिल त बादशाह परेशान थी वियो, कुझु न चई राति जो संदुसि माई खे, संदुसि उन छोकिरी खे कुझु न चई, राणी खे कुझु न चई। हाणे राणी थी वई, सो उनखे कुझु न चई। सुबुह जॾहिं थियो सो पुछा करणु लॻो उन संदुसि ज़ाल राणी खां, उन छोकिरी खां पुछा करणु लॻो त हीउ मसइलो तोसां आहे, तो मूंसां इन बारे में मूंखे माना ॿुधायो छो कोन। सो नेठि उहा छोकिरी, उहा राणी बादशाह जी जॻह थी वई। सा चवणु लॻी त बादशाह सलामत, तव्हां
तव्हां जॾहिं मूंसां खूह ते मिलंदा हो तॾहिं मूं तव्हांखे केतिरा दफ़ा चयो त आउं तव्हांजे क़ाबिल न आहियां, तव्हांजे लाइक़ु न आहियां, तव्हां सां शादी नथी करे सघां। सो मूं काफ़ी सारो तोखे चयो ऐं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार ऐं यकीन न कयो ऐं मुंहिंजा माउ पीउ बि ख़बर कोन्हे कंहिं लालच में अची विया पैसनि जे में। सो नेठि तव्हांखे रिश्तो ॾेई छॾियो। हाणे आउं त मजबूर हुअसि, तोसां मुंहिंजी शादी थी वई। हाणे जेका आहियां इहा ई आहियां। विहारीं त विहार, जे छॾीं त छॾे ॾे, आउं हली वेंदसि पंहिंजे माउ पीउ ॾांहुं। सो नेठि बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी वई। बादशाह उन महिल पंहिंजी संदसि ज़ाल राणी खे कुझु न चयो ऐं डायरेक्ट आयो उन जॻह ते जिते हिन जा माउ पीउ वेठा हुआ, मतिलबु त बादशाह जा ससु सहुरो। हाणे अची उते ॾिसे त हिन वारा ससु सहुरो हुजनि ई न, छोकिरी वारा माउ पीउ हुजनि ई न। बादशाह वेतर परेशान थी वियो त मार मुसीबत ही छा थी वियो, माॻे संदसि छोकिरी खे छॾे ई भॼी हलिया। माल मिल्कियत मूं हुननि खे ॾिनी, ही सफ़ा को लालची हुआ। संदसि धीउ खे बि छॾे भॼी हलिया। हाणे बादशाह परेशान थी वियो। बादशाह आयो सिधो पंहिंजी ज़ाल राणीअ वटि, जेका अणपूरी औरत हुजे, आयो उन वटि आयो, उनखे चवणु लॻो त ज़ुल्म थी वियो। तुंहिंजा माउ पीउ त वाक़ई सफ़ा लालची हुआ, धन दौलत मूंखां वठी, मिल्कियत वठी, संदसि रत जे रिश्तनि खे बि बाहि लॻी पई आहे। तोखे छॾे हू त भॼी विया, रफ़ू चकर थी विया। हाणे उहा वीचारी छोकिरी माॻे ॾुख में भरिजी वई। सा चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे मुंहिंजो सहारो इहो आहे। सो मूंखे ख़बर न हुई त को इहे लालची हूंदा ऐं रत जे रिश्ते खे बाहि लॻी वई। सो नेठि इहे मूंखे छॾे भॼी विया। हाणे जेका आहियां आउं इहा आहियां। जे अगरि विहारीं त तुंहिंजी महिरबानी थींदी, जे अगरि मूं मां हथु कढंदे त आउं केॾांहुं वेंदसि। सो बादशाह चवणु लॻो त हाणे संदसि ज़ाल राणी खे त कुझु ई कोन्हे, तूं मुंहिंजी ज़ाल राणी आहीं ऐं आउं तोखे ॾाढो भायां थो। तूं मूंखे ॾाढी पसंदि आहे, तॾहिं तोसां मूं शादी कई। इहो मुंहिंजो ई ज़िद हो, मूं तोसां शादी कई। पर तूं परेशान न थी, कोशिशि कंदसि किथां न किथां इन ॻाल्हि जो, इन मसइले जो हल कढी वठंदसि। हाणे बादशाह संदसि ज़ाल राणी खे दिलासा ॾेई उते विहारियो। हाणे बादशाह वेतर वीचारो परेशान हुजे, हाणे इन मसइले जो हल कढां त आख़िर कीअं कढां। हाणे पंहिंजी दरबार में परेशान हुजे, हेॾां होॾां हले पियो, फिरे पियो, बाग़ बाग़ीचनि में, पार्क में ईअं ई परेशान हुजे, हले फिरे पियो। सो वज़ीर ॾिठो बादशाह जो, 2-3 ॾींहं थी विया बादशाह जो इहो ई हाल हुजे। सो वज़ीर पुछा करणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, ॾे ख़बर, तूं परेशान लॻो पियो आहीं, ज़र हेॾां थो वञी, ज़र हेॾां पियो वञी। 2-3 ॾींहं थिया आहिनि, मूं तोखे ॾिठो आहे, तोखे महसूसु कयो आहे, तूं ॾाढो परेशान आहीं, तोसां ख़ैरु त आहे। का ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधा, को मसइलो हुजे त मूंखे ॿुधा त आऊं तुंहिंजी मदद करियां उन में। त हिते बादशाह दिलि में ख़्यालु कयो त छा इहा ॻाल्हि वज़ीर खे ॿुधाइणु मुनासिबु आहे या न। सो नेठि ई सोचनि में हुजे त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, ॾे ख़बर छा पियो सोचीं, तोसां ख़ैरु त आहे, आख़िर का ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधा, आउं तुंहिंजो वज़ीर आहियां ऐं तुंहिंजो मसइले जो हल बि तोखे कढी ॾींदसि। सो नेठि बादशाह दिलि में ख़्यालु कयो त हीउ पोइ बि मुंहिंजो वज़ीर आहे, सो ॻाल्हि केॾां आउट न कंदो, आउं हिन सां इहा ॻाल्हि करियां थो, मन को मसइले जो हल निकिरी वञे। हाणे नेठि बादशाह वज़ीर खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई संदसि ज़ाल जे बारे में ऐं वज़ीर खे चवणु लॻो त हीउ मसइलो हीउ आहे, इन ॻाल्हि जे करे आउं परेशान आहियां, ॿियो कुझु बि न आहे। हाणे जेको थियणो हो सो थी वियो। हाणे तव्हां ई ॿुधायो त मूंखे छा करणु खपे ऐं कीअं करियां। सो वज़ीर बि इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह वारी हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त हल वञा बादशाह, इहो त कमु वॾो थी वियो, पर अला मालिक है बादशाह, तूं परेशान न थी, इन मसइले जो हल कढी वठंदासीं। सो हाणे वज़ीर बि उन सोच में हुजे, बादशाह बि इन सोच में हुजे। सो नेठि वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, फिलाणे हंधि हलूं था, हिकिड़ो जादूगर आहे, थी सघे थो मसइले जो हल निकिरी वञे। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त भले ठीकु आहे, सुबुह जो ई हलंदासीं उन जादूगर वटि, पर हाणे जादूगर खां इहो मसइलो हल थींदो। सो नेठि वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, पाण हलंदासीं, मन ख़बर पइजी वञे पाण खे कंहिं शइ जी। सो नेठि बादशाह ऐं वज़ीर ॿिए ॾींहुं सुबुह जो निकिता, हणंदे हणंदे उन जॻह ते पुॻा जिथे जादूगर रहंदो हो। हाणे आया जादूगर वटि, जादूगर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां जूं महिरबानियूं जेको तव्हां मुंहिंजे अङण ते आया। सो बादशाह चवणु लॻो उन जादूगर खे त का ॻाल्हि न आहे, मुंहिंजो कमु हो तो में, तंहिंजे करे आउं आयो आहियां, पर हाणे उमेदु इहा आहे त मन कमु तोखां थी वञे।
सो नेठि जादूगर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, जेको बि कमु हुजे मूंखे ॿुधायो, कोशिशि पंहिंजी पूरी कंदसि, बाक़ी करण वारो मालिक आहे। सो नेठि बादशाह ऐं वज़ीर सॼी हक़ीक़त करे उन जादूगर खे ॿुधाए त जादूगर हीउ मसइलो हीउ आहे, जे अगरि तव्हां वटि को इन ॻाल्हि जो हल हुजे त मूंखे ॿुधा। बादशाह चवणु लॻो। सो नेठि जादूगर पंहिंजे हिसाब सां इल्मु हलायो पंहिंजे जादू जे ज़ोर ते। सो नेठि जादूगर खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई। सो जादूगर चवणु लॻो उन बादशाह खे, संदसि वज़ीर खे त बादशाह सलामत, मूंखे माफ़ु कजो, इहो कमु मूंखां न थियो, मुंहिंजे जादू में मुंहिंजे इल्म में इहा ॻाल्हि नथी हले। थी सघे तव्हां कोशिशि करियो कंहिं नजूमी खे या कंहिं अहिड़े पोतल फ़क़ीर खे ॾिसो या कंहिं नजूमी खे ॾिसो, इहो मसइलो मन तव्हांजो को उतां हल थिए, बाक़ी मुंहिंजे इल्म में त का अहिड़ी ॻाल्हि इन जादू में नथी अचे। सो नेठि बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर, हाणे हीउ कमु हिते बि न थियो, हाणे छा करणु खपे। सो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हां परेशान न थियो, पाण जे अगरि जादूगर खां कमु न थियो त पाण वरी को ॾिसंदासीं नजूमी खे, को फ़क़ीर खे ॾिसंदासीं, को अहिड़ो मिली वियो को पोतल बुज़ुर्ग वग़ैरह को नजूमी, उन वटि हलंदासीं, इन मसइले जो हल मन निकिरी पवे। सो नेठि बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त भले ठीकु आहे। सो हाणे खैरनि जो नेठि उहो वज़ीर ऐं उहो बादशाह उन जादूगर खां थी ऐं वापसी मोटी आया सिधो महल में। हाणे सोचणु लॻा त हाणे को अहिड़ो नजूमी ॻोल्हिजे या को अहिड़ो पीर फ़क़ीर ॻोल्हिजे जेको पोतल हुजे, जंहिंखे इन बारे में का ख़बर का ॼाण हुजे। हाणे सो नेठि हाणे वज़ीर हितां हुतां को दिमाग़ वग़ैरह घुमायो, कंहिं नजूमी जे बारे में, को पीर फ़क़ीर जे बारे में ख़बर पहुचे। सो नेठि माण्हुनि जे वटां को हितां खां हुतां वज़ीर का ख़बरचार वरिती ऐं बादशाह वटि आयो ऐं बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, फ़लाणे हंधि हिकिड़े नजूमी जे बारे में ख़बर पई आहे, नजूमी पंहिंजो नजूम वग़ैरह हलाईंदो आहे, ॾाढी हुनखे ख़बर आहे ऐं पोतल नजूमी आहे, हाणे पाण खे हलणो पवंदो उन नजूमी वटि। सो नेठि बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, पहिरीं चकर बि जादूगर वटि हलिया हुआसीं, कमु पाण वारो कोन थियो, जे अगरि हींअर बि नजूमी वटि हलूं था, हले हाणे इहो कमु कंदो पाण वारो कोन कंदो, आहे तो पक वरिती आहे को इहो कमु करे वेंदो या न। सो नेठि वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त न न, मूं पक वरिती आहे, इहो नजूमी पंहिंजो कमु करे वेंदो। सो नेठि बादशाह ऐं वज़ीर हाणे निकिता उन नजूमी जी तलाश में, उन ॾस पता पुछा कंदा कंदा कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻा। सो उते हिकिड़ो नजूमी वेठो हुजे, पंहिंजे इल्म में माना पंहिंजी पढ़ाई में माना मसरूफ़ हुजे, वेठो हुजे। हाणे बादशाह ऐं वज़ीर बि अची उते पुॻा, हाणे उहे बि अची उते वेही रहिया। हाणे जॾहिं नजूमी पंहिंजी पढ़ाई करे वठे, सो नेठि नजूमी पंहिंजी पढ़ाई करे ऐं अखियूं जॾहिं खोलियूं, सो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तूं पुॼी वएं, तूं बादशाह आहीं, हीउ वज़ीर आहे। सो नजूमी खे त इल्मु सां ख़बर पहुची वई। सो बादशाह ऐं वज़ीर चवणु लॻा त बिल्कुलु असीं कंहिं कम जे हिसाब सां तो वटि आया आहियूं। सो नजूमी ॾाढो पोतल हो। सो नजूमी चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, मूंखे ख़बर पहुची वई, जंहिं कम लाइ तूं आयो आहीं उहो कमु जे बारे में मूंखे ख़बर पहुची वई आहे, तूं छला आयो आहीं, हाणे मूंखे ख़बर पहुची वई आहे, हाणे तव्हांजे ॿुधाइण जी का ज़रूरत कोन्हे, मूंखे ख़बर पहुची वई आहे। सो नेठि बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हीउ नजूमी त ॾाढो पोतल आहे, जेको पंहिंजे ॿुधाइण खां अॻु में हिन नजूमी खे ख़बर पहुची वई आहे। सो नेठि वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त जी बादशाह, हीउ पोतल आहे, सो इनशा अल्लाह में उमेदु आहे त पंहिंजो कमु हितां थी वेंदो। सो नेठि बादशाह चवणु लॻो नजूमी खे त नजूमी साहिब, हाणे ॿुधायो, जे अगरि तव्हांखे ख़बर पहुची वई इन मसइले जो हल, जे अगरि निकिरी वञे त इहा शामत को असां तां लहे, आख़िर मसइलो छा आहे, कीअं थींदो इन जो हल, को अहिड़ो को सिस्टम या कुझु आहे या न तव्हां वटि। सो नजूमी चवणु लॻो त बिल्कुलु इहो मसइलो हल थी वेंदो। हाणे जॾहिं नजूमी इहा ॻाल्हि कई त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, बादशाह जे दिलि में ख़ुशी जी लहर पैदा थी ऐं चहिरे ते रौनक ऐं मुस्कुराहट अची वई। त हिते नजूमी चवणु लॻो त हाणे इहो कमु थी वेंदो, पर इहो कमु जेका छोकिरी आहे तुंहिंजी ज़ाल राणी आहे, उन जा जेके माउ पीउ आहिनि, सो उन्हनि कयो उहो ग़लति कमु, हाणे उहे ई खपंदा, जे अगरि उहे हुजनि त फ़लाणे हंधि उन्हनि खे मोकिलणो पवंदो ऐं पोइ तव्हांजो कमु थींदो। हाणे हिते बादशाह चवणु लॻो त इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई आहे। नजूमी खे चवणु लॻो त मूंखे सवली सम्झा त आख़िर मसइलो छा आहे ऐं छा करिणो पवंदो। सो नेठि नजूमी चवणु लॻो त हाणे मसइलो ईअं आहे जो इन तुंहिंजी ज़ाल राणी जेका खदड़ो आहे, अणपूरी औरत आहे, पूरी औरत न आहे। हाणे इन जा जेके माउ पीउ हुआ, कंहिं हिकु चकर कंहिं अहिड़ी जॻह ते घुमंदे फिरंदे आया, उते हिकु
पहुतल फ़क़ीर जो आस्थानु हो। सो उन्हनि खे ख़बर न पई, हू आस्थानु ॾिसी ऐं उते वेही रहिया। उन्हनि खे ख़बर न हुई त को फ़क़ीर जो आस्थानु आहे। सो हू ग़लति तरीक़े सां उते सोबत करणु लॻा त अचानक उहो फ़क़ीर बुज़ुर्ग पोड़ो माना पुॼी हलियो उते। सो उहो ॾिसी उन्हनि खे या ग़लति कमु कंदे सो नेठि माना फ़क़ीर बददुआ ॾिनी उन्हनि खे त हाणे इन मुंहिंजा जेको बि तव्हां सोबत कई आहे औलाद तव्हांखे थींदो उहो खदड़ो फ़क़ीर हूंदो, माना अणपूरी औरत हूंदी ऐं उहा मुकमल औरत न हूंदी। सा उहा बददुआ उन फ़क़ीर हुननि खे ॾेई छॾी हुई ऐं उनखां पोइ उन खे औलाद थियो, पर इहो औलाद इहो थियो जेको तव्हां वटि इहा छोकिरी आहे जेका अणपूरी औरत आहे, खदड़ो आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो त हाणे चलो ठीकु आहे, इहा त कयो दरो जेको सो हिननि जो हो, हिननि जे छोकिरी मुंहिंजी जेका ज़ाल जेका हुई सो हुननि जे माइटनि जो, मुंहिंजे ससु सहुरे जो हो। इहा ग़लती हुननि खां थी, तंहिंजे करे हुननि खे इहो औलाद थियो जेको मुंहिंजी ज़ाल राणी आहे। हाणे छा करणु खपे जेको वरी सही सलामत ईअं ई मुंहिंजी औरत जेको मुंहिंजी ज़ाल आहे सा उहा माना मुकमल थिए। सो नेठि उहो नजूमी चवणु लॻो नी बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे तव्हांखे छोकिरी जा उहे माउ पीउ वठी अचणा पवंदा, छोकिरी जा माउ पीउ वठी अचणा पवंदा हिते। ऐं अव्हांखे आउं ॿुधायां थो त फिलाणे हंधि वञो, उते उहो फ़क़ीर अञा बि वेठो आहे। उन फ़क़ीर वटि वञी बख़्शाइनि त हू उतां ई जान छुटंदी, बाक़ी ॿियो को हल आहे ई कोन। हाणे असुल इहो ई मसइलो आहे, जे अगरि तोखे छोकिरी जा माउ पीउ वठी अची ऐं उहा जॻह अव्हांखे आउं ॿुधायां थो त उन जॻह ते वञो, उहो फ़क़ीर पंहिंजी इबादत में वेठो आहे, अञा बि हयाती आहे ऐं वञो उन वटि ऐं उनखां माफ़ी वग़ैरह वठो ऐं संदसि ज़ाल राणी खे बि तूं गॾु वठियो वञिजां। सो नेठि बादशाह चवणु लॻो उन नजूमी खे त भले ठीकु आहे। हाणे बादशाह ऐं वज़ीर निकिता उन नजूमी खां मोकिलाए। हाणे बादशाह चयो वज़ीर खे त ॻाल्हि ॿुध, हाणे हू त हुआ लालची मुंहिंजो ससु ऐं सहुरो निभागा अले किॾां विया आहिनि, हीउ मुआरो मुल्क ई छॾे विया आहिनि। उन्हनि खे जीअं धन दौलत ऐं मूं मिल्कियत ॾिनी, उनखे ख़बर न आहे छा आहे, संदसि छोकिरी खे बि विसारे छॾियूं, ईअं ई पैसा खणी ऐं माल मिल्कियत खणी विया हलिया। हाणे इन्हनि खे ॻोल्हींदासीं किथे। हाणे त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, ॻाल्हि तुम्हारी सची आहे, हाणे इहे हथ ॾाढा मुश्किल अचनि। सो नेठि हाणे बादशाह वीचारे ॾाढी तकलीफ़ खाधी। सो नेठि अची सिपाही पंहिंजा हेॾा गॾु कईं, ॿिए मुल्कनि जा बादशाह जेके हुआ से बि उन बादशाह जा संगत वारा सो अची हेॾा वठ पकड़ लाथऊं। हाणे हिननि खे ॻोल्हण जे लाइ हाणे हिन जा बादशाह जा ससु सहुरो किथे हथ अचनि। हाणे हणंदे नेठि कंहिं फिलाणी हंधि ते कंहिं अहिड़ी जॻह ते हिन जा ससु सहुरा हथ अची हलिया, कंहिं ॿी बादशाही में हुआ। हाणे उन बादशाही जा जेके सिपाही हुआ से उहे झले इन ससु सहुरे खे अची हिन बादशाह वटि हाज़िर कयो। सो बादशाह खां उहे माफ़ी वठणु लॻा, ससु सहुरो त असांखे माफ़ु कर, असांखां ग़लती थी वई। संदसि धीउ खां बि माफ़ी वठणु लॻा त असांखे माफ़ु कर, असीं लालच में अची वियासीं ऐं असांखां इहो ग़लती वारो कमु थी वियो। त हिते बादशाह चवणु लॻो त तव्हां सॼी उमिरि ग़लती कमु कया आहिनि, कॾहिं को सॼा कमु कया आहिनि, सदाईं जॾा कमु कया आहिनि। कंहिं अहिड़े इलाइक़े में अव्हां ग़लति सोबत कई, तंहिंजे करे इहा सज़ा आहे जेको आऊं अञा ताईं इहो लोड़ियां पियो। हाणे अव्हां वरी भॼी हलिया, हाणे तंहिंजे करे मूं अव्हांखे हिते घुरायो आहे। सो नेठि सॼी हक़ीक़त करे बादशाह उन ससु सहुरे खे ॿुधाए त हाणे हीउ मसइलो हीअं आहे ऐं अव्हां ईअं कयो। सो हिते उन बादशाह जा ससु सहुरो चवणु लॻा त बिल्कुलु असांखां इहो ग़लति कमु थियो, तंहिंजे करे थी सघे थो असांखे ख़बर न हुई त का इहा शामत का लड़ंदी ऐं असांजी छोकिरी का खदड़ो थींदी। सो नेठि हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे विञाइण वक़्तु कोन्हे, टाइम कोन्हे, हाणे हलो त पाण हलूं उन नजूमी वटि ऐं पोइ फिलाणे उन फ़क़ीर वटि हलूं था। सो नेठि बादशाह राणी खे वरितो, संदसि ज़ाल खे जेका खदड़ो हुई अणपूरी औरत हुई उनखे वरिती, संदसि ज़ाल खे वरिती ऐं ससु सहुरे खे वरिती। वज़ीर बि हुजे सिधो आया उन नजूमी वटि। हाणे नजूमी हिननि खे ॾस पतो ॾिनो उन फ़क़ीर जो। हाणे ई सिधो आया उन फ़क़ीर वटि, अची फ़क़ीर जे पेरनि ते किरिया त फ़क़ीर साईं माफ़ु कर, काफ़ी टाइम पहिरियां जेका ग़लती असांखां थी वई सा उनजी शामत असां ते किरी लाइ, सो असांखे माफ़ु कर। हाणे तव्हांजो वञी बादशाह बि अची पेरनि ते किरियो फ़क़ीर जे। फ़क़ीर चवणु लॻो फ़क़ीर साईं हिननि जेका ग़लती कई हुई उन जे लाइ माफ़ी आउं थो वठां ऐं उहा छोकिरी अणपूरी औरत थी, खदड़ो थी ऐं मूं जे नसीब में मूंसां शादी थी आहे। हाणे आउं तो वटि आयो आहियां त हाणे इन मुसीबत मां मुंहिंजी जान छॾा त जीअं मुंहिंजी औरत मुकमल ऐं पूरी थिए
खदड़े मजां हिकु मुकमल औरत थिए। सो नेठि सभु अची जॾहिं पेरनि ते किरिया, बादशाह बि पेरनि ते किरियो त फ़क़ीर खे अची वियो रहम। तो फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह खे त बादशाह सलामत ठीकु आहे, मूं हिननि खे माफ़ु कयो ऐं आउं पंहिंजी बददुआ वापसी वठां थो। हीउ ॾियां थो तोखे पाणी, पढ़ियो ऐं हीउ पाणी वञी सांझी पंहिंजी घरवारी खे पियारे छॾिजां। अलाह में उमेद आहे त अलाह शिफ़ा ॾींदो त तुंहिंजी औरत, तुंहिंजी ज़ाल राणी मुकमल औरत थी वेंदी ऐं सही थी वेंदी, बददुआ मुंहिंजी हटी वेंदी। सो नेठि बादशाह ऐं संदसि ससु सहुरा ऐं संदसि ज़ाल राणी ऐं वज़ीर उन फ़क़ीर खां मोकिलाए सिधो आया वापसी पंहिंजे महल में। फ़क़ीर हिननि खे पाणी वग़ैरह ॾिनो ऐं फ़क़ीर हिननि खे माफ़ु बि कयो। सो नेठि फ़क़ीर हिननि खे माफ़ु करे छॾियो ऐं उहो पाणी उन फ़क़ीर परीनू संदसि ज़ाल राणी खे उन बादशाह पियारे छॾियो ख़ैरनि जो। हिकिड़े ॾींहुं 2 ॾींहंनि खां पोइ संदसि ज़ाल राणी उहा सही थी वई, मुकमल औरत थी वई, खदड़े मजां सही थी वई। ऐं बादशाह उन ससु सहुरे खे बि गॾु साण सां विहारणु लॻो ऐं चवणु लॻो त हाणे अॼु खां ॿीहर जॾा धंधा न कजो, ग़लति धंधा न कजो, हिते ई वेहो मुंहिंजी बादशाही में, हिते ई वेहो मुंहिंजे ई महल में। सो नेठि ख़ैरनि जो सभु उते हसी ख़ुशी में रहणु लॻा ऐं नेठि वक़्त जे हिसाब सां उन राणी खे थी उमेदगारी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं साल खां पोइ उन राणी हिकु शहज़ादे खे जनमु ॾिनो ऐं पोइ त बादशाह जी ज़िंदगी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत थी वई ऐं उहा राणी बि ॾाढी ख़ुशी में हुजे त छा मां छा थी वियो। ऐं पोइ त उहा राणी बादशाह खे ॾाढो भाइणु लॻी ऐं राणी चवणु लॻी त बादशाह मुंहिंजे लाइ सभु कुझु कयो। सो नेठि हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।